दर्दन जो दरिया आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका आहे लहर। सूबेदार साहब हाणे बई मुजरिम तुझे साम्हूं आहिनि। इन्हनि खां सिर्फ़ इहा पुछा कर त कोराम किथे आहे। पोइ साहब तूं जीअं चवंदे ईअं ई थींदो, पर कोराम मूंखे हर हाल में शाम ताईं वापसि खपे। सुल्तान कोराम शाम ताईं तो वटि हूंदो, वठी हलो इन्हनि खे। बाबा तू आने ने सुल्तान वरिया मोरन जे विच में न अचिजांइ, जो त सुल्तान वारा पिया आहिनि तता। बाबा हिकिड़े जो गुॾो मां बि कोन आहियां जो सुल्तान वारा ईंदा ऐं मूंखे पूरो करे हलिया वेंदा। बाबू तोखे लाचार कहिड़ो पियो आहे जो इन्हनि मोहन सां गॾु वधी घुमंदो? बाहे ॾींहं वञी पंहिंजा पाण में ॼाणनि निभागा न तरड़ा ख़बर ई कान पवंदी। अमान सुल्तान वारनि जो ख़ाली पपटियूं कंदा कुझु बि कोन। छोरा तू जो त थियो आहे दिमाग़ ख़राब। हाणे छोरी वेठी आहे वनवा में ऐं घोटु आहे गुमशुम। हाणे तूं छा थो सम्झी त हे माण्हू होश में हूंदा? ये समझ तो बाबा न वक्त सुल्तान वारन जे पेरन जे हेठां हूंदा टांडा, जेको बि साम्हूं मिलंदो न असुल साड़े रखंदसि। इन करे तुंहिंजी ऐं मुंहिंजी हिन में भलाई आहे त असुल परे खां वेही तमाशो ॾिस। ठीकु आहे बाबा ठीकु आहे, मां विच में कोन्हे, बसि हाणे त ख़ुशि आहे न। अब्बा सदको वञी इन में ई त तुंहिंजी भलाई आहे। बाबा तव्हां हाणे वेही ॾिसिजो, जेको सुल्तान आहे न सुल्तान घणनि खे तो टांटा ॾे, घणनि जा तो ढींगा ढेरी करे। तव्हां वेही रुगो तमाशो ॾिसिजो। अञा कमु पूरो न थियो। वरियाम ऐं उनजे साथियुनि सां अहिड़ो असर करणो आहे जो उन जूं 7 पीढ़ियूं यादि कनि। अहिड़ो असर कंदासूं न जो कॾहिं बि हर तरफ़ आंख खणी निहारण जी कोशिश न कंदा। तूं हुकुम कर, ॿुधाए छा करणो आहे? पहिरियां ई त हाणे जो हाणे तूं ऐं मलार वञी खिटी में पियो। सावण तव्हांखे नज़र अचे न, उनखे अहिड़ा मोचड़ा हणी हेॾे खणी अचो। उन खां पोइ वरियाम ऐं उनजा दोस्त किथे बि तव्हांखे नज़र अचनि, उन्हनि खे बि ठाहूका मोचड़ा हणो। जेतिरी बि असां उन्हनि खे धर ॾिनी आहे असांजे गाटे में अची लॻाइनि। हाणे उन्हनि सां का बि रिआयत न करणी। अदा सावण खिटी में नज़र आयो त ठीकु, घर में खिटी कुटींदासीं। ॿुधो जी अदा, सावण ऐं तव्हांजे विच में अगरि केर बि अचे त उनखे बि घोटे लाइजो, टके जी बि रिआयत न कजोसि। पहिरियां ई सावण खे ॿधी हिते खणी अचो। उन खां पोइ वरियाम ऐं उनजे साथियुनि जो बि बिलो कयूं था। वञो। चाचा चाचा कुछ कर। अदा गोराम उन्हनि ज़ालिमनि जे हथ में आहे, उनखे कुछ करे न छॾेनि। माई हिकु तो तूं परेशान न थिए, ॿियो मूंखे चाचा चाचा चवण छॾे ॾे। ये चाचा चाचा चवण कई न इहो कोराम त वापसि कोन ईंदी, न की ॻोल्हींदोमांसि। परेशान कीअं न थींदसि चाचा? रात अदा जी शादी हुई, मैं ॼाण त मूं पंहिंजे दिलि में केतिरियूं उम्मीदियूं सजायूं हुयूं। अदा खे मेहंदी लाहींदसि हथनि ते, हुनजा सेरा चवराईंदसि, पर ज़ालिमनि मुंहिंजी सभु उम्मीदनि ते पाणी फेराए छॾियो। मुंहिंजे अदा खे अलाए केॾा खणी वियो। चाची सब मुझू बदवानी तई, खुदा कंदो अन्या लड़ींदी है। गोराम जो इन घर में लाश इंदो लाश। मूं घणेई न छोरीअ जो ख्याल कयो आहे। छोरी जी योडी ज़बान विंदी वधंदी। हाणे जगरि हिकु लफ़्ज़ बि मूं साम्हूं कढियो अथई न, तेजो हिते ई पूरो करे छॾींदी मैं। समझी छा थी तूं पंहिंजो पाण खे? हाँ
बलार ऐं गुलू खिचे में बीठा आहिनि सावण मां सम्झां थो तुंहिंजे ताड़ में अथई छा कंदा हाँ अंधू खणंदा बंदूक साईं न भरण नहीं पर बेइज्जती ज़रूर कंदे बेइज्जती कंदा उनजी पाछाई आहे चाचा हिन वक़्तु हू होश में न आहिनि बहितर इहो थींदो त घर में वेही रहो छोरनि जे ख़ौफ़ खां मां घर में कोन वेही रहंदुसि भली मूंखे मारे छॾे मुड़ंदो कोन अदी हे पंहिंजी बेइज्जती कराई चाचे खे पंहिंजो ज़िदी त माराईंदो आहे ॿुधाए त तो गोराम खे किथे लिकायो आहे सूबेदार साहब तव्हां बेगुनाह मूं मथां ज़ुल्म पिया कयो मूंखे गोराम जी का बि ख़बर न आहे तूं ॿुधाए शेरल त गोराम किथे आहे जंहिं माण्हूअ खे असां अॻवाई न आहे कयो उन माण्हूअ जो ॾस तोखे किथां ॾियूं तव्हां ईअं कॾहिं बि सची न कंदव जैसी ताईं तव्हांजी खल पुठिए त न लाहींदुमि चाहे छा ते रस्तो रोकियो अथव जल बकरी दनारनि जा धक अधे वॾे जो हुकुम आहे त तोखे ॿधी खणी अचो पर जेकॾहिं तूं इज़त सां हलंदी असां तोखे कुझु बि कोन कंदासीं हाँ चइबो त हेॾा ठाउका थी आयो जो असांखे ॿधी खणी वेंदो ठाउका था हिन में को शक कोन्हे हाणे इज़त सां हल जेकॾहिं गॾे वारी गेल कई न ॻोठ जे सभिनी खिटियुनि में टोड़ाए टोड़ाए कुटी थो साए मूंखे हथ त लाइ ॾेखार ना मिठल तुंहिंजो कुझु बि न वञे पोइ त बि तूं सिर्फ़ बि तमाशो ॾिस जेकॾहिं तूं विच में ईंदे न त हिन जी जॻह ते तूं सटिजी वेंदे जेकॾहिं मिठल तोखे पंहिंजी इज़त प्यारी आहे त हिते ई बीठो हुजे पर सुल्तान बस मां चवां थो हलियो वञे त अदा ही थई गेह वारो गॾ जेको इज़त सां हलण न पियो चाहे सुल्तान बख़्श कोन कंदो मां बख़्श पंहिंजी बेइज्जतीअ जो प्लान कंदो मां प्लान वठी हलो बाबा से या त सरासर नाइंसाफी आहे गलती करे वरियाम ऐं उनजी सज़ा खाए सावण सुल्तान वारनि विच खिटीअ में सावण जी दिल ते बेइज्जती कई आहे ऐं पूरे ॻोठ जो तमाशो ॾिठो आहे मूं सुल्तान खे रोकण जी कोशिश कई पर हुन मुंहिंजे मथां ई तोड़ा फाड़िया मिठल इहो त अञा खेल हाणे शुरू थियो आहे गंद अञा घणो थींदो घणो थोड़ा ॻोठ में एॾो गंद थियण कोन ॾींदासीं केरु सुल्तान वारनि खे रोकींदो इन करे ई त बाबा से हिन दां खणी आया हुया त सुल्तान वारनि खे रोके मिठल जहिड़ो सावण फॾाई आहे जहिड़ो सुल्तान ॿिन्ही धुरनि मां केरु हिक मथां मूंखे एतबार न आहे मूंखे इहो नथो लॻे त इहे ॿई मुंहिंजूं ॻाल्हियूं मञंदा ऐं उन ॻाल्हियुनि ते पूरा लहंदा न बाबा से पोइ हुननि खे ईअं छॾे ॾियूं त भले विड़ी पुछड़ा थियनि मिठल हिन वक़्तु हुननि मां हथ कढ जॾहिं ॿई थुरियूं पाण में विड़ी विड़ी ढांगा थींदा न पोइ ॻाल्हियुनि ते लहंदा ऐं पोइ मां उन्हनि जूं ॻाल्हियूं कराईंदुसि ऐं मूंखे यकीन आहे त पोइ उहे उन ते अमल बि कनि बाक़ी हिन वक़्तु तूं ऐं मां केतिरो ज़ोर लायूं असांजी हिकु बि न ॿुधंदा बाबा इन करे चवां थो त उन्हनि ॿिन्हिनि जे विच में न अच छॾे ॾे उन्हनि खे त भले पंहिंजो पाण में ज़ोर आज़माई कर जॾहिं उन्हनि हिक ॿिए जे ॾाढो गोॾा खोलिया न पोइ उन्हनि खे परचाए वठंदासीं सुल्तान तुंहिंजी कमीना में ॿुधो पर तूं एतिरो कमीनो निकिरंदे इहो मूं सोचियो बि न हुयो ॾिस वरियाम जेकॾहिं राति गोराम जो निकाह न थियो ऐं गोराम न आयो त मां तोसां वाइदो कयां थो जेकॾहिं तूं चाहींदो त तुंहिंजो पीउ ॻोठ में इज़त ऐं एतिराम सां घुमे ऐं रहे त तोखे गोराम जो ॾस ॿुधाइणो ई पवंदो सुल्तान तूं यकीन कर त गोराम खे असां गुम नाहे कयो इहो कमु कंहिं ॿिए जो आहे गोराम गुम नाहे थो शेरल इहो सॼो सुल्तान जो ठहियल ड्रामो आहे मूंखे लॻे थो त तव्हां ॿई इज़त सां कोन ॿुधाईंदा तव्हांजो बिलो करणो ई पवंदो
सूबेदार साहब मूंखे तू इहो ॿुधायो त हिननि जी ज़बान खोलाइण जा घणा पैसा वठंदे? केतिरा ॾेई सघे थो? जेकॾहिं सिज लहण खां पहिरियां हिन जी ज़बान खोलाए ऐं गोराम खे आज़ाद करायो त मां तोखे 50,000 रुपया ॾींदुसि। 50,000 लाइ ही त छा, पर हिननि जे वॾनि खां बि सची कराईंदुमि। त पोइ ठीकु आहे, तव्हां पंहिंजी कार्रवाई शुरू कयो। तव्हांजी अमानत तव्हांखे शाम ताईं मिली वेंदी। हिननि खे अॼु ई अहिड़ी सिखत ॾींदुमि जो सभु सचूं कंदा। तूं छा थी सम्झे त मां सुल्तान खे चवंदमि ऐं हू उन्हनि मां हथ कढंदो? दर्दन जो दरिया अदा वञी वञी जांच करे अच चाची सावण जी, किथे सुल्तान वारा हुनखे मारे न विझनि। अदी तूं छा थी सम्झी त मां सुल्तान वारा न वेंदुसि सावण खे छॾे ॾींदा? वो तो मां भी समझा थी तो चाची सावण के हो एतरी आसानी से कोन छड़ींदा, पर तू वरी भी वनी मेड़ बिन त करे। अदी तू चई थी मां वञा थो, पर हींअर सुल्तान वारा होश में निकतल आहिनि। इन वनी अलाह जो वास्तो मन हुननि जी दिल में रहम अची वने। साल में दिल में रहम हूंदो ई न आहे, पर अदी जेकर तू चई थी त पटको मेड़ विझान तो अलाह भलाई कंदो। जी 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 वारो मां सुभाणे पहुची वेंदुसि। ओहो तू बेफिक्र रहो, मां हर हाल में सुभाणे पहुची वेंदुसि। ठीकु आहे? पर बेगम ये जेके भी ये ॻाल्हियूं आहिनि पाण बि साम्हूं कंदासीं, फोन ते ये ॻाल्हियूं न कबियूं आहिनि। चयमि न मां सुभाणे अची वेंदुमि। बसि हाणे तूं पंहिंजो ख़्यालु रखियो, ठीकु आहे? अलाह बाबा अम्मा छा पई चए? पुट तुंहिंजी मां मामा हथी को थी वियो आहे। हर ॿिनि कलाकनि खां पोइ फोन थी करे, न कम न कार, दिल बि उते कान थी लॻेसि, पोइ अजायो उते रही पई आहे। बाबा पोइ हेॾे वापसि छो नथो घुराईंसि? बाबा मुंहिंजो चवण किथे थी वठे, तूं फोन करे ॻाल्हाए ॾिसीस, मता अची वञे। बाबा जानी जॾहिं तुंहिंजो चवण नथी वठे त मुंहिंजो चवण किथे वठंदी? बाबा तूं हुनखे चओ त हाणे मिठल मूंखे हिन घर में रहण नथो ॾे, अची बाबा जी सार संभाल रहो त असां पंहिंजे घर वञूं। ठीकु आहे बाबा, मां ॻाल्हाईंदीमांसि। पुट सखणो सिर्फ़ ॻाल्हाइजींसि न, पर पंहिंजी माउ ते पूरो पूरो ज़ोर रख बाबा। बाबा जानी पंहिंजे तरफ़ खां मां पूरी कोशिश कंदसि। वानू बेगम हिते थिए त मुंहिंजी जान छुटी। नानी सेड़ी छो है भागा चाहे मार का पवंदई बाह लगंदई हिका छो थी? ओ मां बंदूक त मां भी तो खे कोन थी आना न, बाहर काने तो भगो वनी। बाहर सुल्तान वर बंदूक खईंदा वतन, अरे हाड़ी गोली को पिपड़ा न कडी विचनी। खदा जी का मार पवंदई इया गाल तू ये न पई ॿुधाए सघी, हर भरू में थी चला दी। हाणे संग घुरण जे लाइ थाड़ो हणो पवंदो। थाड़ो छो थाड़ो हणो पवंदो? दा निभागे संग ॾियण जे लाइ 50 लख घुरियो आहे। हाणे सही बेकुफरियूं पोइ तुंहिंजी शादी करायो, ईअं त रिश्तो कोन ॾींदो। बाबा हीअ त छा पियो चए? पुट सही त चए पियो, निज़ाम संग जा पूरा 50 लख घुरिया आहिनि। 50 लख बाबा त असांखे कहिड़ो लाचार आहे? हा इहा आख़िरी छोकिरी त कोन्हे जो पूरा 50 लख भरियूं। अलाए केतिरा संगत असांखे मुफ़्त में मिलनि पा। हाणे कहिड़ो लाचार आहे असांखे जो भींग करे अदा जी शादी करायूं। पुट हाणे तूं छा थो चई? बाबा जेका तव्हांजी मर्ज़ी। पुट ॻाल्हि असांजी मर्ज़ी जी नाहे, पर ॻाल्हि आहे पैसे जी। पर जे तो वटि एतिरा पैसा आहिनि त बसि खणी अचो, सुभाणे जो सुभाणे तुंहिंजो निकाह थो कराए। ॾिसंदुसि बाबा, कोशिश कंदुसि। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? एतिरा पैसा ॾेई तुंहिंजे लाइ संग वठूं? कहिड़ो लाचार आहे? इन खां बहितर आहे त पैसा ॾेई ज़मीन वठूं। यार मां शादीअ खां तोबा कई, बस तूं हाणे मुंहिंजो सिर न कपाए। मूं त छो तो कावड़जी बंदूक हणी थी न, वञी निज़ाम ते हण जे एॾो वॾो वातो खोलियो आहे। पुट तुंहिंजी शादी करायूं था, इतां न त काथो ॿिए हंधूं परेशान छो थो थिए? सुल्तान मां तव्हांखे हथ थो जोड़ियां त सावण खे आज़ाद कयो। हुन छोकिरे कयो सावण खे सज़ा छो? बोलो हिन खे बि वञी सावण सां गॾु बंदि कयो। वॾो आयो आहे सावण जी सिफारिश खणी। न बस मां वञा थो। अरे देवी या न सटको
जी तो वहां वरी अड़ी गलती न कंदुसि मूंखे माफ़ कर सुल्तान ॿुधो छा आहे न त अॼुकल्ह मां माफ़ करणु छॾे ॾिनो आहे माण्हुनि खे वठी हिनखे बंदि कयो लाणे हल अॻियां थी सुल्तान हिन खे रोकियो ईअं न कर तकड़ो हल ऐं न पूरो थिए हल हल अदा हाणे तव्हां गाॾियूं कढो त हली सारंग ऐं सरवर जी सार लाऊं उहे किथे आहिनि अदा इहे हूंदा होटल ते ॿियो किथे हूंदा मां ॻोठ खां ॿाहिरि निकिरी थो हलां तव्हां गाॾी कढी अचो तोखे कहिड़ी खुटी खयो जो तूं अची हिते पहुते सभिनीनि खे कमरे में बंदि करे छॾियो मां त तोखे छॾण आयो हुउसि मूंखे कहिड़ी ख़बर त होश में न आहिनि ॿुध त जेकॾहिं होश में हुजनि हा छा हू मूंखे हिते बंदि कंदा हाणे मूंखे इहो ॿुधाए त असां मौत कढंदा या न छो तूं जेसिताईं गोराम हथु नथो अचे न इहे असांखे कोन छॾींदा मूं त तोखे पहिरियां ई चयो त तुंहिंजो छोकिरो वॾा मसाला कंदो पर तूं हिकु बि न ॿुधी हूंदी ॿुधो तूं छा थो सम्झी त मां वरियाम खे घटि सम्झायो पर हुनजे कुलनि ते बि शैतान सुवार आहे पाण सां गॾु असांखे बेइज़ती कराए तुंहिंजी बेइज़तीअ जो ख़ैरा खुदो बसि इहा दुआ कर सुल्तान वारनि खे गोराम हथ अचे ऐं जेकॾहिं वापसि आया न जी असांजा धाणा कढी छॾी धाणा कढंदा तुंहिंजा कढंदा मूंखे छो चवंदा तूं वरी कहिड़ो सुल्तान वारनि जो माइट आहीं तोखे छॾे ॾींदा ख़ुदा ख़ुदा करे सामान छो पियो ॾजाइण वारियूं ॻाल्हियूं करी मूंखे त ॾाढा चंबा आया बाक़ी रहियला तूं वापसि अची तुंहिंजी बि चङी ख़िदमत सची सची ॿुधाईंदे या अञा सटको ॾियूं ई मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां मूंखे मारियो छो था जल बकरी धनारनि जा थक ऐं असांखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त असांखे ॾिसी तूं भॼिजो ईंदो अदा पादरनि जे ख़ौफ़ खां भॻो आहे हू बि असांखे ॾिसी चङा भला घिटियूं मटाए वेंदा आहिनि सुल्तान तव्हां इहो सुठो नथा कयो ॾाढो पछताईंदव मुड़ुस ॾिसो वरी धमकियूं थो ॾे अड़े लायो खल तरसो तरसो थोरी थोरी ॻाल्हि ते विड़ो छो था इहा का इंसानियत आहे इहो मूंखे पहिरियां ॿुधायो त मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे समूह वारनि खे फोन कयो हिनखे वठी उते छॾे अचो पोइ वापसि अचो त हली सारंग खे ॻोल्हियो बाबा मिठड़ बाबा हिकिड़ी मुंहिंजी सलाह तूं पाण वारी ने अछड़ी कबूतरीअ खे वठी ॿई ॼणा अची हिन घर में रहो हिते रहण सां असांखे को बि फ़ाइदो कोन्हे बाबा जॾहिं मां हिते रहियोसि त मूंखे लाइ भाई त होॾे वञी रह होॾे वञी रह हाणे जॾहिं उते थो रहां त चओ था त हिते रह मां अची कहिड़ी बाहि में फाथो आहियां ॿुधायो त सही अरे अब्बा पिणे जो को दीन मज़हब कोन्हे हिन जी फूकुन ते न हलंदो कर तोखे जेका ॻाल्हि वणे न तूं उहा कर अम्मा बाबे मुंहिंजो दिमाग़ वॼाए वॼाए असली दॿो करे छॾियो आहे मूंखे कुझु सम्झ में नथो अचे का सोच नथी ज़हन में वेहे वञा त वञा काथे रहा त रहा किथे मूंखे कुझु सम्झ में नथो अचे वणे बू बकन जा तोता अॼु त वरी ॿियूं ॿोलियूं थो पियो करे बाबा सच थो चवां तो ऐं अम्मा असांखे हिन घर में रहण जे क़ाबिल ई न छॾियो सॼो ॾींहुं घर में रोज इहो लुड़ इहो क्रोध सुकून ई बर्बाद करे छॾियो अरे अब्बा पिणे जी टंग भॻी पई हुई न छॾी सा तोखे लाचार केड़ो पियो जो हिनजी वञी टंग ठहराई अम्मा लुड़ बाबा ज़बान सां थो करे को टंग सां थोरी थो करे जेकॾहिं इहा टंग न ठारायां न त सॼो ॾींहुं हिते पियो हुजे हा ऐं वधीक चिड़चिड़ो थी वञे हा पोइ त घर में केरु पेर बि न पाए सघे हा तूं ई माणे अॼु सही ॿई ॼणा मूंखे चङा लॻा हो सही थो चवे हाणे महिरबानी करे पंहिंजी ज़बान ते काबू रख मां वाट थो वञा ॼाड़ी थो वञा बाक़ी सही तोखे त ॻाल्हाइण ई कोन थो अचे हिकु त असांजा छोकिरा ॾोही न आहिनि जेकॾहिं ॾोही आहे त चाचो सावण ऐं वरियाम आहे मुंहिंजे भाउ कहिड़ो ॾोह कयो जो बेगुनाह उन्हनि खे ॿधी खणी विया आहिनि केरु ॾोही आहे या न पर मां छा थी करे सघां तूं सुल्तान खे एतिरो त चई सघीं थी न त असांजे वॾनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो हुननि खे सज़ा ॾिनी थी वञे तूं छा थी सम्झे त मां सुल्तान खे चवंदमि ऐं हू उन्हनि मां हथ कढंदो अदी जेकॾहिं तूं सुल्तान खे मेड़ मिंथ कंदीअ न त हू चाचा ऐं अदमा हथ कढी छॾींदो अचे सुल्तान त मां उनखे मिंथ मेड़ कयां थी ख़ुदा करे
तो मने मुंहिंजी। ओड़ा आहिनि अछी दाढ़ीअ वारनि खे कुटण मां छा सुल्तान वारनि जी दुश्मनी पूरी थी वेंदी? आदि तूं बि थोरो सोच। कुंवार वनवा में वेठल हुजे, अॼु राति शादी हुजे ऐं घोटु गुम थी वञे त सुल्तान खे कावड़ ईंदी या न? मञा थी त कमु कावड़ वारो थियल आहे, पर जंहिंजो ॾोह आहे उन्हनि जी वञी खलल आहिनि न। हिननि ग़रीबनि खे मारण ऐं कुटण मां कुझु बि न वरंदनि। अदी खुदा जो वास्तो अथई, कीअं बि करे सुल्तान खे राज़ी कर त चाचा या दामा हथ कढनि। बीड़ कान सावनी बीड़ अटिस बीड़ा बीड़ नवेदन बीड़ा बीड़ दुनिया दर्दन जो दरिया बस 100 में जो दरिया। रईस अकबर खान बारानी न कंदो। उनखे इहा ख़बर बि आहे त अॼु गोराम जी शादी आहे ऐं हू गोराम खे गुम कराए पंहिंजे लाइ मसला पैदा कोन कंदो। छोरी तूं त ख़ुशि आहीं त गोराम कॾहिं मां तोखे अॼु जो अॼु गोराम खे मोटराए ॾेखारींदसि। रात वञी गोराम जो निकाह कराए लाऊं लाइ कुंवार खे घर वठी ईंदसि।